बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त 4 मुहर्रम अल हराम अॼु चौथी मजलिस अशरे जी जेका शुरू थी वई आहे, जंहिंमें असां रोज़ जी बुनियाद ते बलागतुल हुसैन मां हिकिड़ो ख़ुतबो पढ़ंदा आहियूं। अॼु चौथों नंबर ख़ुतबो पढ़ंदासीं। बेशक सहब सिंगार आहे, वफ़ा इंसानियत जी तक़ाज़ा आहे। माइटनि सां भलाई नेमत आहे, तकबुर बेग़ैरती आहे। तकड़ नादानी आहे, नादानी लाचारी आहे। कमीननि जी सोहबत बुराई आहे ऐं फासिकनि जी सोहबत तहमत जो सबब आहे। ख़ुतबो नंबर 5 सनद ख़ुतबे जो हिसो जंहिंमें पाण माण्हुनि खे पंहिंजे वालिद सां गॾु जिहाद ख़ातिर शाम ॾांहुं वञण जी दावत ॾिनी। पाण उथी बीठा अल्लाह जी शान हमद ऐं सना बयान कयूं, पोइ फरमायूं, कूफे वारो अवां करीम मुहिब आहियो। अवां जी मोहब्बत दिल सां आहे, सिर्फ़ ज़ाहिरी न आहे। तव्हां पंहिंजे विच में भड़कियल बाहि विसाइण में पाण ते कड़कियल मुश्किलनि खे मिटाइण जी कोशिश करियो। समझी छॾियो त जंग जा नतीजा वसी ऐं उन जो मज़ो अणवणंदड़ हूंदो आहे। जेको इन मुक़ाबले लाइ समर कठो करे पोइ पूरी तरह उन लाइ तैयार थी वञे ऐं जंग शुरू थियण खां अॻु उन जी तकलीफ़ुनि खे नज़र में रखे त इहो ई मैदान जो अचण खां अॻु तकड़ करे ऐं जंग शुरू करण जी कोशिश करे त उहो पंहिंजे क़ौम खे फ़ाइदो त को बि न पहुचाईंदो, अलबत्ता पाण खे बि तबाह कंदो। अल्लाह असां खां दुआ तोखां दुआ था घुरूं त हू अवां खे हक़ ॾांहुं ध्यान ॾियण जी हिम्मत अता फरमाए। बावाज़े बुलंदर सलवात।